वालेकुम सलाम। सैन नसुल्सन असांजी इहा ॿोली कोन थी अचे। तव्हांखे ॾिसो तुर्किश न आई त तव्हां सऊं सुधो जवाबु ॾिनो, पर के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॻाल्हि खे ॻाल्हिड़ो कंदा आहिनि। हा, असां वटि हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे, अचो त तव्हांखे मिल रहियो। अच्छा, हिते आहे? जी। हलो। अरे माण्हू वरी वेंदा पढ़ण ॿुधी को वेंदी लहंदू ऐं यूपरू समझा अलाए किना किना हरू भरू ख़र्चा जायो आहे न। असां हिते बंगड़ी बंगड़ी पियो ॾाढो टुन जो कंहिं महिल मथे वेठाऊं कंहिं महिल किथे वेठाऊं हरू भरू ख़र्च पिया कनि। हिकिड़ी पुड़ी पियनि न बेड़ा ई पार कयो कादरी गालंदर बुधड़े घुमा नशो कोन थियो अथई आहे भला अॼु तोखे। औलाद ॿ गिलास पीता पर नशो घटि थियो आहे। अरे यार मूं बि त गिलास हिकिड़ो पीतो पर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु मुड़ुस होला? अरे वेहो भला वेहो 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 किथां वाल वाल पियो वेहो हिते। सैन नसुल्सन खुदा जी कुत्तनि जो नस्ल तो पिछे ई। हाँ दोबारा दोबारा सैन नसुल्सन। हाणे ॻाल्हि ॿुध चश्माऊ, असां वटि जेके भले नसुल जा कुता आहिनि न उहे सॼो ॾींहुं भौंकनि बि था, राति जो बि भौंकनि, चौंकी ॾियनि, पर कॾहिं बि चक न विझंदई। नसुल असुल VIP इहो कुतनि जो। इहो खपे तोखे? इंडोनेशियन आपा कबर कबर कबरूं जे नीरियूं बि अथई कारियूं बि अथई। ईअं सम्झ माना जिते कणिक बणिक अन्न बन छटल हुजे चांवर उते माना जाम थियूं अचनि, ॿुधी न। हाँ कबर तो चई कबर। अच्छा कबर तो चई। हाँ ॿुध भला कबर बंबार कर तो सम्झ में कोन ईंदी। कबरूं माना असां वटि सम्झ हलियो हितां यको मुक़ाम माण्हू माना मरे उनखे कुल्हो ॾेई खणी अचनि, कुल्हो ॾेई खणी अचनि, वॾो खॾो खोटीनि, खॾे में लाहिनि, पोइ उनखे पूरे पथर रखनि, इहा चइबी आहे कबर। हाणे सम्झे कुझु ॻाल्हि ई दिमाग़ में नथी वञे केरु आहे। इंग्लिश व्हाट आर यू डूइंग? व्हाट आर यू डूइंग हेयर? अच्छा ॿुध भला वाटर माना ईअं सम्झ सभु विहनि पिया, पाणी ॿाणी माना सुठो आहे, हींअर गरम हूंदो सियारो आहे, ऐं हर जेके आहिनि न इहे माना पहिरीं शुरूआत में लॻंदा आहिनि, पोइ उहे लॻी विया हाणे कणकूं तयारु आहिनि। तूं ॿुधा ख़ुशि आहीं, खेरा सफ़ा तयारु मन मस्तिन में। यार ॿुध इहे नशा लाइ असांजा भला हलूं वियो भला हीअ त चितो वियो करे असां। दोस्तो तव्हां ॾिठो न त हीउ कीअं पियो धापे, ॻाल्हि खे ॻाल्हिड़ो कीअं पियो करे। अरे रे असां दाबियूं था मां तो माना मश्किल सम्झो आया। अड़े जॾहिं तोखे इहे ॿोलियूं न थिए आयूं त तूं सऊं सुधो जवाबु ॾियां न। भाउ मूंखे न थियूं अचनि, हिन में धापण जी कहिड़ी ज़रूरत आहे?